अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु वीडियो खणी हाज़िर थियो आहियां। सो वीडियो फुल ॾिसिजो, ख़ासि तव्हांजे लाइ सईद निसार शाह उर्फ़ आचर ते उन जा टोटल ड्रामनि ऐं फिल्म उन्हनि ते लिस्ट ठाहियो आहे, जेको बि आहिनि, जेके मिली सघिया मूंखे, जेके यूट्यूब ते मौजूदु आहिनि, जेके न आहिनि, ऐं तक़रीबन 40-50 फिल्मूं अहिड़ियूं आहिनि जेके न मिली सघियूं, जेके पुराणे दौर जी हुयूं। बाक़ी जेके मिलिया आहिनि उन्हनि जा लिस्ट ऐं ड्रामनि जा बि लिस्ट तव्हां लाइ खणी हाज़िर थियो आहियां। सो चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो पसंदि अचे त वीडियो लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़ ऐं वीडियो फुल ॾिसिजो। अॻियां तव्हांखे नाले बाबति तव्हां ॾिसी सघो था। तो ख़ुदा हाफ़िज़, वरी कंहिं नए वीडियो में मिलंदासीं इंशाअल्लाह। सो इहे हुयूं दोस्तों फिल्मूं सईद निसार शाह जूं, जेके हिक जे नाले ते 2-3 फिल्मूं आहिनि, हिक जे नाले ऐं ड्रामनि जे नाले ते बि फिल्मूं आहिनि। सो उमेद कयूं था त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो, ऐं कंहिं ते तव्हांखे ड्रामा फिल्म लिस्ट अपडेट खपे कंहिं अदाकार ते, उहो बि ज़रूरु ॿुधाइजो। असद कुरैशी जो वीडियो अपलोड मूं कयो, ऐं अब्बास गुल ओठाणे जो, ऐं चौधरी अली असगर थईम जो, ऐं हीउ 4थे नंबर ते आहे सईद निसार शाह जो। उमेद कयां थो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वरी मिलूं था कंहिं नए वीडियो में।